अस्सलाम वालेकुम नाज़रीन अॼु जी वीडियो में ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल दर्दनि जो देस। त दर्दनि जो देस जे बाबति इहो कंफर्म थी वियो आहे त हीउ ड्रामो हिन महीने में हलायो वेंदो। डेट जी कंफर्म न आहे भाई, इहो कंफर्म आहे त हीउ ड्रामो हिन महीने में सेप्टेम्बर में हलायो वेंदो पेटीएम ते। त हिन बाबति हिकु ॿियो न्यूज़ साम्हूं अची रही आहे त हिन ड्रामे में आज़म मेंगल सिंध जो बहितरीन सीनियर अदाकार आहे, जंहिंखे बदतर दुनिया में हिकु सुठी मोट मिली उन खां पोइ पंहिंजा परावा। ऐं त हिन ड्रामे में हिन जी वापसी थी रही आहे। हिनखे तमामु जल्द हिन ड्रामे में एक्टिंग कंदे तव्हांखे नज़र अची सघे थो। हीउ ड्रामे में दर्दनि जे देस में अदाकार आज़म मेंगल। त हिन खां पहिरियां निसार शाह हिन ड्रामे में न हो शामिल, पर हुन खां पोइ हिन जा फोटू पिक्चर वायरल थिया जंहिंमें दर्दनि जे देस में हिनखे ॾिठो वियो। त हाणे इहे नज़र अची रहियो आहे त आज़म मेंगल हिन में अची वेंदो। त छा आज़म मेंगल हिन ड्रामे में अचणु खपे या न, त इहो ई अॼु जी वीडियो।